शादी के दरबार राजी काना उहे असां खे चवनि था हुनजी शादी न कर जाम कंदुसि ऐं उन्हनि खे असां सां ख़तरो बि आहे असां कुझु करे था सघनि त चवनि सुभाणे कुझु करे ऐं बिजराई सिंधी कराईंदा आहिनि अॻुवा बि कया पर न पंहिंजी साईं राजी साईं ऐं कुझु करे बिजराए छॾनि असांखे हुनखे बि छॾनि। पसंद जो परणो कंदड़ जोड़ी माइटनि ख़िलाफ़ दादू में एहतजाज कंदे मौतमार धमकियूं ॾियण जो इल्ज़ाम हयो आहे। टंडो मोहम्मद ख़ान वासी ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं संदसि घरवारी मरियम दायो दादू प्रेस क्लब में पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त हुननि हिक ॿिए जे रज़ा ख़ुशी ऐं मर्ज़ी सां अदालत में वञी पसंद जी शादी कई आहे, जंहिंखां पोइ नारी जा माइट कारोकारी जो इल्ज़ाम मढ़े खेनि क़त्ल करणु चाहिनि था। नारी मरियम दाहींदे चयो आहे त पुलिस संदसि अगवा जे कूड़े केस हेठि सोहरे धुर मोहम्मद सोलंकी खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त माइट पसंद जी शादी बाद मच्छर जी खेनि मौतमार धमकियूं ॾेई क़त्ल करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि। हुननि चयो त माइटनि पारां मौतमार धमकियूं मिलण खां पोइ हू मुसलसल दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि ऐं संदन हयातियुनि खे पिणु ख़तरो आहे। जोड़ी वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त नारी जे माइटनि हथां अगवा जे कूड़े केस में गिरफ़्तार धुर मोहम्मद सोलंकी खे आज़ादु करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।